Assalamu alaikum. This is Abdurrauf. Welcome to our YouTube channel Guru of MCQs. Today we will also discuss about most important MCQs, Sindhi MCQs regarding the test of SST, which will be conducted by the Sindh Public Service Commission. पहिरियों क्वेश्चन आहे त उहो मोस्टली जेको असां क्वेश्चन डिस्कस कंदासीं सिंधी जे बारे में, उहो मोस्टली असांजा मिर्ज़ा कलीज बेग जे बारे में आहिनि। पहिरियों क्वेश्चन आहे त मिर्ज़ा कलीज बेग जी छपियल किताबुनि जो तइदादु केतिरो आहे? त मोस्टली 150 किताब मिर्ज़ा कलीज बेग साहब छपिया आहिनि। ॿियों क्वेश्चन आहे मिर्ज़ा कलीज बेग जे बारे में आहे त मिर्ज़ा कलीज बेग अंग्रेज़ी, फ़ारसी ऐं उर्दू मां सिंधी में केतिरा ई किताब तर्जुमा कया आहिनि। ऐं टियों क्वेश्चन आहे त मिर्ज़ा कलीज बेग 3 शादियूं कयूं, केसि 11 पुट हुया। मिर्ज़ा कलीज बेग 3 शादियूं कयूं ऐं 11 पुट हुयसि। ऐं चोथों सवाल इहो एतिरो इम्पोर्टेंट क्वेश्चन आहे। चोथों असांजो क्वेश्चन आहे मिर्ज़ा कलीज बेग अंग्रेज़नि जे दौर जो वॾे में वॾो नसर निगार ऐं अरूज़ जो शहर हो। इहो सवाल बि अची सघे थो त मिर्ज़ा कलीज बेग कहिड़े दौर सां तालुक़ रखंदो हुयो? त उहो अंग्रेज़नि जे दौर सां तालुक़ रखंदो हुयो। ॿियो सवाल आहे इम्पोर्टेंट MCQs आहे मिर्ज़ा कलीज बेग जे बारे में त मिर्ज़ा कलीज बेग दुनिया जी मशहूरु किताब बेकस एसेज़ जो तर्जुमो मक़ालात हिकमत जे नाले सां कयो आहे। ॿियो सवाल आहे असांजो मिर्ज़ा कलीज जे बारे में मिर्ज़ा कलीज बेग शाह लतीफ़ जे हवाले सां अहवाल शाह अब्दुल लतीफ़ भट्ट किताब लिखियो आहे। ॿियो सवाल आहे मिर्ज़ा कलीज जे बारे सां मिर्ज़ा कलीज बेग तारीख़ जे हवाले सां जेके कुझु मोस्टली इम्पोर्टेंट किताब लिखिया आहिनि, उहा आहे त पहिरियों क़दीम सिंध, उहो बि मिर्ज़ा कलीज साहब जो लिखियलु आहे। चचनामो सिंधी, उहो बि मिर्ज़ा कलीज बेग साहब जो लिखियलु आहे। ऐं खैरपुर रियासत जी तारीख़, इहो बि मिर्ज़ा कलीज बेग जो किताबु लिखियलु आहे। ॿियो असांजो आहे सिंध जी तारीख़ आम किताब आहिनि। इहे मिर्ज़ा कलीज बेग जा कुझु आम किताब आहिनि। ऐं ॿियो सुवाल आहे त मिर्ज़ा कलीज बेग संदसि दौर जे पहिरियों आलिम हो जंहिंजी आतम कहानी साओपन या कारोपन आहे। ॿियो सवाल आहे असांजो मिर्ज़ा कलीज बेग जे मुतालाती कमरे में 4 मेज़ूं पियल हूंदियूं। हिकु मौज़ू ते लिखी थकिबो हो त ॿिए मौज़ू ते लेखण वेही रहंदो हुयो। इहो एतिरो इम्पोर्टेंट MCQ न आहे। जेके असांजा मेन इम्पोर्टेंट MCQs आहिनि उहे असां हल कंदासीं, बक़ाया ॿियनि खे छॾींदासीं। ऐं ॿियो क्वेश्चन आहे असांजो मिर्ज़ा कलीज बेग जी शाइरी जे मजमूए जो नालो आहे दीवान कलीज। इहो हिकिड़ो इम्पोर्टेंट MCQ आहे त दीवान कलीज कहिड़े शाइरी जे मजमूए जो नालो आहे, इहो सुवाल अची सघे थो। ॿियो सवाल आहे त मिर्ज़ा कलीज बेग ज़राअत ते किताब पोख करण जो इल्मु ऐं हुनर लिखियो। ॿियो सवाल आहे इम्पोर्टेंट MCQs आहे इहो बि त मिर्ज़ा कलीज बेग ॿोलीअ जे हवाले सां 2 लुग़तूं लुग़ात लतीफ़ी शाह जे कलाम ते ऐं लुग़ात क़दीमी जामिया सिंधी लुग़त लिखियूं। ॿियो सवाल आहे त मिर्ज़ा कलीज बेग शाह करीम, साबित अली शाह, आख़ुंद क़ासिम ऐं सिंध जे ओलियानि ते कलम खयों। ॿियो सवाल आहे त मिर्ज़ा कलीज बेग पंहिंजी हयाती में ई पंहिंजे घर वेझो ठंडे ठोड़े में पंहिंजी लाइ क़बर ठाराई। इहो हुया असांजा कुझु इम्पोर्टेंट MCQs मिर्ज़ा कलीज जे बारे में। इहे जेकॾहिं तव्हां इहो वीडियो ॾिसंदव तव्हांखे मोस्टली इम्पोर्टेंट MCQs नज़र ईंदा ऐं इहे टेस्ट लाइ मोस्टली इम्पोर्टेंट आहिनि ईंदड़ असांजी SST टेस्ट जे लाइ। थैंक यू वेरी मच।